बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ु 18 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे बादल डोड़ो। निज़म आहे, पहिरें हिन निज़म जो लफ़्ज़ पाञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब। उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ बादल माना ककर, लफ़्ज़ मल्हारा माना जुड़ाला, लफ़्ज़ गुलशन माना बाग, लफ़्ज़ वाली माना मालिक, लफ़्ज़ अदना माना खसीस, लफ़्ज़ बरसी माना वसी, लफ़्ज़ घूर माना डिजारींदड़, लफ़्ज़ झूमी माना झूली, लफ़्ज़ पुजाणा माना पोए, लफ़्ज़ भाग माना नसीब। पोइ लफ़्ज़ आहे मेघ माना जुड़ या ककर, लफ़्ज़ मतवारा माना मस्तीअ वारा, लफ़्ज़ खेती माना बनी, लफ़्ज़ दाना माना ॾाहा, लफ़्ज़ आला माना उम्दा, लफ़्ज़ आलम माना जग या जहान, लफ़्ज़ घटा माना कारा ककर, लफ़्ज़ गुलकारी माना नकाशी। पोइ लफ़्ज़ आहे भाग्यन माना मालवंदन। पोइ लफ़्ज़ भिड़ायो माना साथ ॾिनो। जी दोस्तों, हाणे असां नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत प्यारा प्यारा बादल डोड़ो, मेघ मल्हारा बादल डोड़ो, ओ मतवारा बादल डोड़ो, पाणीअ वारा बादल डोड़ो, कारा कारा बादल डोड़ो। जी दोस्तों, हाणे बैत जी सम्झाणी लिखंदासीं। शाइर चवे थो त ए प्यारा ककर डोड़ो, ए मस्तीअ में भरियल ककर डोड़ो, पाणीअ वारा ककर डोड़ो। बैत गुलशन जो माली घबरायो, खेतीअ जो वाली घबरायो, दाना ऐं सवाली घबरायो, अदना ऐं आली घबरायो, कारा कारा बादल डोड़ो। सम्झाणी। शाइर चवे थो त कारनि ककरनि खे आसमान ते छांयल ॾिसी बाग़ जो माली परेशान थी वियो आहे ऐं खेतीअ जो वाली बि परेशान थी वियो आहे। दाना ऐं मवाली बि घबरायो वेठा आहिनि ऐं अदना तोड़े आली बि घबरायो आहे। ए कारा कारा ककर डोड़ो। बैत बिजली चिमके चिम 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 चिम, पाणी बरसे रिम झिम झिम, थिए चौधारी छिम 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 छिम, रंगजी रंग नए में आलम, कारा कारा बादल डोड़ो। सम्झाणी। शाइर हिन बंद में चवे थो त खिमण चिमकी रही आहे ऐं पाणी वसी रहियो आहे, जंहिं जे करे चौधारी छिम छिम जो आवाज़ अची रहियो आहे। सॼी दुनिया नए रंग में रंगजी वई आहे। ए कारा कारा ककर डोड़ो। बैत घूर घटा छाई आकारी, मस्तीअ में झूमे हर टारी, फर्श ज़मीन ते थिए गुलकारी, ख़ासि ख़ुशी डोड़े चौधारी, कारा कारा बादल डोड़ो। सम्झाणी। शाइर हिन बंद में चवे थो त आसमान ते कारा ककर छायल आहिनि ऐं हर टारी मस्तीअ में झूमी रही आहे। धरतीअ ते गुलकारी थी वई आहे, जंहिं करे हर पासे ख़ुशी छांइजी वई आहे। ए कारा कारा ककर डोड़ो। बैत साल पुॼाणा सावण आयो, भाग्यनि जी अॼु भाग भिड़ायो, हर को ॿार ख़ुशीअ झूमायो, सुर में दुखायल सावण ॻायो,
कारा कारा बादल डोड़ो। सम्झाणी शाइर हूंदराज दुखायल हिन बंद में चवे थो त साल खां पोइ सावण आयो आहे ऐं मालवंदन जी नसीब साथ ॾिनो आहे। हर को ॿार ख़ुशीअ विचां झूमायो आहे। ए दुखायल सुर में सावण ॻायो। कारा कारा बादल डोड़ो। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, मेघ मल्हार मां छा मुराद आहे? जवाब, मेघ मल्हार मां मुराद आहे त आसमान ते कारा ककर छांइजी विया आहिनि। सवाल नंबर ॿियो, आलम जे नई रंग में रंगजण मां छा मुराद आहे? जवाब, आलम जे नए रंग में रंगजण मां मुराद आहे त जहान नओं नज़ारो ॾेखारे रहियो आहे। सवाल नंबर टियों, ज़मीन ते गुलकारी कॾहिं थींदी आहे? जवाब, ज़मीन ते गुलकारी मींहुं वसण खां पोइ थींदी आहे। सवाल नंबर चोथों, कारा कारा बादल छो डोड़ंदा आहिनि? जवाब, कारा कारा बादल हवा जी रुख ते हलंदा आहिनि। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि मेघ मल्हार, गुलशन, खेती, दाना, अदना, घूर घटा। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे मेघ मल्हार माना झुड़ ऐं मींहुं। जुमिलो लिखंदासीं, अॼु त मौसम मेघ मल्हार लॻी पई आहे। पोइ लफ़्ज़ आहे गुलशन माना बाग़। जुमिलो लिखंदासीं, गुलशन में पखी ला ते पिया लवनि। पोइ लफ़्ज़ आहे खेती माना बनी। जुमिलो लिखंदासीं, बरसाति जे करे खेती सरसब्ज़ थी वई। पोइ लफ़्ज़ आहे दाना माना सियाणो। जुमिलो लिखंदासीं, दाना कारा ककर ॾिसी घबराइजी विया। पोइ लफ़्ज़ आहे अदना माना हकीर। जुमिलो लिखंदासीं, अदना बि ककरनि खे ॾिसी परेशान थी विया। पोइ लफ़्ज़ आहे घूर घटा माना ककर। जुमिलो लिखंदासीं, घूर घटा छांइजी वई आहे। जीम हेठि ॾिनल बंद मुकमल करियो। जी दोस्तों, ही बंद आहिनि, हाणे हिननि खे मुकमल कंदासीं। बंद पहिरियों, बिजली चिमके चिम 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 चिम, पाणी बरसे रिम झिम थिए चौधारी, छिम 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 छिम, रंग जी रंग नए में आलम, कारा कारा बादल डोड़ो। बंद ॿियो मुकमल कंदासीं। साल पुॼाणा सावण आयो, भाॻनि जी अॼु भाॻ भिड़ायो। हर को ॿार ख़ुशीअ झूमायो, सुर में दुखायल सावण ॻायो। कारा कारा बादल डोड़ो। दाल पंहिंजी पसंदि जे बंद खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाब, पसंदि जे बंद खे पंहिंजे लफ़्ज़नि में हेठि बयानु कजे थो। ॾिनल निज़म जी आख़िरी बंद असांजी पसंदि जो बंद आहे, छो जो हिन बंद में शाइर साल जी पुॼाणी ते सावण जी मौसम जो ज़िक्र कयो आहे, जंहिंखे हर भाॻियो पंहिंजी भाॻ वारी मौसम सम्झंदो आहे, छो जो हिन मौसम में मींहुं पवंदो आहे ऐं हिन मौसम में हर को ॿार ख़ुशीअ में झूमे थो ऐं सावण जी मौसम सुर में ॻाए थी त कारा कारा ककर डोड़ो ऐं बरसाति वसायो।